हाँ जी, सखर डिस्ट्रिक्ट बार जे वकीलन तरफां वकील नदीम लाशारी मथां कतल केस दाख़िल थियण खिलाफ़ अदालती कार्रवाइयुनि जो मुकम्मल तौर ते बाइकाट कियो आहे। डिस्ट्रिक्ट बार ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे जेको आहे पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। अचो वकील बिरादरी सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा पई चवे। हिकिड़ो लॉ स्टूडेंट हो सद्दाम लाशारी, हुन जो मर्डर थियो। उन खां पोइ असां हिकिड़ी जो पंहिंजो सिलसिलो हलायो। हुन में असांजी डिमांड हुई कि हिकिड़ो हैदर लाशारी आहे उनखे गिरफ़्तार कयो जो मेन अक्यूज़ आहे। हाणे छा कयो आहे, हुनजो हिकिड़ो कोई कुराड़ो हो 80 साल जो, उनखे पाण पंहिंजे हथ सां मर्डर करे और FIR कूड़ी कटराई आहे असांजे वकील नदीम लाशारी जे मथे। ये सभु ड्रामो आहे, मैनिपुलेटेड आहे और जना फॉल्स और फोर्ज FIR कटराई आहे, वकील खे इन्वॉल्व कयो आहे। इनखे ख़बर आहे, SP के भी ख़बर आहे, SSP के भी ख़बर आहे और DSP और SHO जो हद जो आहे उनजी ख़बर आहे कि इहो माण्हू हो जिनखे असां पाण छॾायो। इन सां असांजो वास्तो न, 80 साल जो कुराड़ो आहे, असांजो इन जो छा वास्तो, असां पाण इनखे छॾायो आहे। को इनखे गिरफ़्तार कई पुलिस, असां पंहिंजे हथ सां इनखे ॾिनी। बाबा इन सां असांजी कोई मसइलो न आहे। पोइ बि उनखे पाण इहे मर्डर करे FIR कटराई आहे असांजे वकील जे मथे। इहे कूड़ी FIR आहे और मैनिपुलेटेड आहे। SP खे ख़बर आहे। हाणे मां SP साहब सां डायरेक्ट जोरा रिक्वेस्ट कंदुमि कि फिल फोर जो आहे न इन जो FIR आहे इनखे C क्लास करे रिपोर्ट जमा कराए। इनखे SP खे बि ख़बर आहे कि इहे पाण इनखे मर्डर कयो आहे। ॾिसो, अॼु असां डिस्ट्रिक्ट बार सखर में बिल्कुलु वर्क सस्पेंड कयो आहे। उन जी वर्क सस्पेंड जो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त हिकु त असां पहिरियों ऑलरेडी जेको आहे सो नदीम लाशारी साहब वारनि FIR कटराई। सद्दाम लाशारी जेको लॉ जो स्टूडेंट हुयो, उन सां नाजाइज़ी करे उनजो ॾाढो क़तल जेको आहे सो ख़राबु नमूने सां कयो वियो। उनखां पोइ FIR कटराई मालिकनि उन में जेको आहे सो ओरिजिनल जेको मेन अक्यूज़ आहे उहो स्टिल जेको आहे एब्सकांडर आहे। पुलिस उन लाइ अॼु ताईं का बि कोशिशि न कई आहे, जंहिंसां साबित थिए थो जेको आहे सो हू असां वकील बिरादरी खां मथां क़तल करे ऐं जेको आहे सो अहिड़ियूं हरकतूं कनि था। SHO खे ख़बर आहे सॼी त बाबा जेको नदीम लाशारी साहबनि सां मसइलो थियल आहे, उन्हनि ऑलरेडी FIR कराई आहे, उहा पेंडिंग आहे, स्टिल अंडर इन्वेस्टिगेशन आहे। अंडर इन्वेस्टिगेशन जे दौरान छा थियो आहे त उहो जेको आहे सो उनजे मालिकनि पाण उन कुराड़े खे मर्डर करे ऐं जेको आहे सो लाश रोड ते रखी करे धरणो हणी करे ज़बरदस्ती FIR कराए अथऊं माला फाइल। इहा हालांकि इन इंसिडेंट जी सभिनी खे ख़बर आहे। जुनू रंग लाहींदो हिकु ॾींहुं आख़िर सदा मस्त चाके गिरेबान रहंदा, मुयसर वरी थींदो शामा सुकून जो, ज़माना सदाईं परेशान रहंदा। हिन FIR जंहिंजे करे असां हिते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे काबीना जी महिरबानी आहे जंहिं वर्क सस्पेंड कयो ऐं हिन एक्ट खे बि कंडेम कयो। दिस इज़ जस्ट ओनली द काउंटर ब्लास्ट एज़ द प्रीवियसली द FIR हैज़ बीन लॉन्च्ड। जेके बि कंप्लेनेंट पार्टी आहे उन ते ऐं काउंटर ब्लास्ट आहे, उनखां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। इहो माण्हू जेको असांजो लर्नेड ब्रदर आहे उन पाण छॾायो हुयो थाणे वटां, त चवनि पिया कंहिं महिल कामणा कंहिं महिल का ॿी सीवियर बीमारी अथसि, लिहाज़ा उहो अबाउट टू डेथ हुयो। उहो माण्हूअ खे ज़ोरीअ 3 गोलियूं ॾेखारे, हिकिड़ी मथे में हिकु सीने में, ऐं इंस्टिगेशन असांजे लर्नेड ब्रदर जी ॾेखारी वई आहे। एंड अपार्ट फ्रॉम ऑल दीज थिंग्स ऐं 2 ॼणा ॿिया जेके आहिनि दे आर ऑल्सो लॉ स्टूडेंट हू आर ब्रदर्स ऑफ अवर लर्नेड ब्रदर। सो इहा नाजाइज़ी जेका थिए पई उहा न थियणु घुरिजे, पर हाणे त FIR थी चुकी आहे। FIR दर हक़ीक़त फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट आहे। रोड वोड ब्लॉकेज जे करे प्रेशर पुलिस शायदि सस्टेन न करे सघी आहे, लेकिन हींअर असां IG सिंध खां ऐं SSP सखर खां इहा घुर कयूं था त हिन जी जेको आहे सो फेयर इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे। सखर जा वकील मुसलसल महीने ॾेढ खां वठी सरापा एहतिजाज आहियूं। सरापा एहतिजाज जो मक़सदु सबबु इहो हुयो त सद्दाम लाशारी जो बेरहमान जो क़तल कयो वियो, उन जा नह कढिया विया, उन जे अखि में गोली हणी वई ऐं हिकिड़ी ॻिचीअ में हिकिड़ी गोली हणी वई ऐं कंटिन्यू असां सरापा एहतिजाज आहियूं। बजाए पुलिस असांखे रिलीफ ॾियण जे उबती असांजे मथां FIR कई वई आहे। जेको 70 ऐं 80 साल जो पोड़ो आहे उनखे पाण मारे सद्दाम लाशारी जे ख़िलाफ़ु हिकिड़ी कूड़ी FIR जेकी दाख़िल कई वई आहे ऐं असां इनखे मज़म्मत कयूं था ऐं पुलिस खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे इहा C क्लास कोर्ट में पंहिंजी जमा करे केस FIR वापसि वरिती वञे। सिर्फ़ु असांजे चवण ते, अॻिलनि जे चवण ते न, पर प्रॉपर हिन जी इन्वेस्टिगेशन थियणु खपे। हिन सां पोइ छा थींदो आहे त इहो पलांदनि जूं ॻाल्हियूं शुरू थींदियूं आहिनि, जहिड़ा वधी वेंदा आहिनि ऐं पोइ वरी जेके जाइज़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे रहिजी वेंदियूं आहिनि, नाजाइज़ ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि। हाणे बि ॾिसो न तव्हां, जेके जहिड़ा थियनि था, हिकु घर जा 5 माण्हू मरनि था, ॿिया ॾोहारी वरी मारनि था, जंहिंजा माण्हू मरी विया उन्हनि खे कुझु मिले कोन थो ऐं इहो कन सां ॼण जानवर गॾाइनि था, उहे वरी चवनि था बसि हाणे कमु बराबरि थी वियो। हाणे जेको हिकिड़ो कुराड़ो आहे जंहिंखे वकीलनि पाण वञी छॾायो
रहमदिली करे यार हिनखे ॿधाए छा कंदासीं, उहो असां था मारियूं। बयाननि में एॾो तज़ाद आहे, केॾी महिल चवनि पिया असां हिननि ॾे पाण वियासीं सिड़जी करे तारीख़ वठण जे लाइ, कुराड़ो खणी करे 80 साल वारो हुनखे खट ते खणी करे वियासीं। केॾी महिल चवनि पिया कुराड़े खे वठी वञी करे असां कमु कराइणो, मज़दूरी कराइणी। एॾा मुतज़ाद बयान इहे पुलिस जे साम्हूं आहिनि। हाणे तव्हां मूंखे हिकिड़ी FIR कराए ॾेखारियो की ॾाढे जे ख़िलाफ़ु पुलिस न कंदी। कुझु ॾींहं पहिरियां सदाम लाशारी जेको कानून जो शागिर्दु हुयो उनखे बेदर्दी सां क़तलु कयो वियो ऐं हू वीचारो हितां पंहिंजे स्कूल टाइम खां फ़ारिग थी करे पंहिंजे घर वञी रहियो हुयो त रस्ते में उनखे खणी करे वञी करे अगवा करे उनखे उन ते एॾो तशदुद कयो वियो जो उनजे हथनि जा नह कढिया विया, पेरनि जा नह कढिया विया, वॾी बेदर्दी सां उनखे क़तलु कयो वियो, मुंहं में उनखे गोलियूं हयूं वियूं। उनखां पोइ असां वकील सरापा एहतिजाज रहियासीं। उनखां पोइ उनजी FIR दाख़िल थी। FIR दाख़िल थियण खां पोइ बाद में इहो थियो त कुझु जवाबदार फॉर्मेलिटी तौरु पुलिस पंहिंजी हिकिड़ी खानापूरी करे उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो ऐं उन में मुख्य जेको जवाबदार हो उहो हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघियो। उन खां पोइ जेका अॻी धुर आहे उनखे जेको आहे असांजो चवणु ऐं वकील साहिबान जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त पुलिस असांखे प्रेशराइज़ कंदी रही त बाबा तव्हां हिन सां ठाह कयो। जॾहिं हू हिन सां ठाह न करे पियो ऐं हू हुन धुर सां ठाह न करे पियो, पोइ हुननि कूड़ो ड्रामो कल्ह ठाहे करे जेको पीटसन पोड़ो आहे 80 साल जो पोड़ो आहे जेको घुमण जहिड़ो ई न आहे, उनखे पाण उहो नेचुरल डेथ थी आहे उनजी। जी सखर डिस्ट्रिक्ट बार जे उहिदेदारनि ऐं वकील अॻवाननि जो तव्हां ॻाल्हि ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त वकील नदीम लाशारी खे कूड़े क़तल केस में फासायो वियो आहे। 70 वरनि जो पीटसन जेको अॻी बीमार हुयो, जंहिंखे पुलिस कानून जे शागिर्द सदाम लाशारी क़तल केस में गिरफ़्तार बि कयो, जंहिंखे वकील बिरादरी छॾायो त हू तमामु घणो अलील हुयो, बीमार हुयो, इन करे उनखे छॾायो वियो। हाणे उनखे वकीलनि तरफ़ां इल्ज़ाम मञींदे चयो आहे त उनखे पाण क़तल करे नदीम लाशारी ऐं उनजे माइटनि खे कूड़े केस में फासायो वियो आहे। उन्हनि तरफ़ां DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त हिन मामले जी शफ़ाफ़ जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं वकील नदीम लाशारी मथां दाख़िल कूड़ो केस फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। कैमरामैन हयात खोखर सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।